वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हाँ साईं, तव्हां हिकिड़ो सवाल आहे त ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारण लाइ जी जी जी। कहिड़ी शइ जो हुजणु तमामु ज़रूरी आहे? डोकर पाक आहे त मुसलमान चाक आहे बाबा। अच्छा सही। जी जी। माना ॾोकड़ पैसा। पैसा नामुमकिन खे बि माना मुमकिन बणाए छॾे। सही। इन खां अलावा इन खां अलावा त वधीक हाणे तव्हां पाण सम्झो था। सही। महिरबानी। मेरा खुशगवार जो माण्हू पंहिंजी फैमिली सां हुजे, बस ख़ुशी ज़िंदगी आई आहे। महिरबानी। वालेकुम सलाम। हाँ प्यारा, तव्हां सवाल आहे त ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारण लाइ कहिड़ी शइ जो हुजणु ज़रूरी आहे? पैसे जो ज़रूरी आहे। कीअं, थोरी वज़ाहत? वज़ाहत ईअं आहे त पैसे खां सवाइ माण्हू छा थो करे सघे। पैसो आहे त कुझु ज़िंदगी तब्दील करे सघे थो। घणा मसइला आहिनि, मतिलबु पाण में चेंजिंग अची सघे थी। पैसो न आहे त बंदा माण्हू ईअं आहे त ग़रीबी हाल आहे, माण्हू खे छा थो करे सघे, कुझु बि न थो करे सघे। पैसो अॼुकल्ह जी ज़िंदगीअ में पैसे जी वॾी अहमियत आहे। सही। हुजणु तमामु ज़रूरी आहे। प्यार जो प्यार जो प्यार जो प्यार कहिड़े क़िस्म जो प्यार? कहिड़ो प्यार? प्यार धरतीअ सां करे या के इंसान सां करे। सही। प्यार ज़रूरी आहे। प्यार प्यार इश्क मोहब्बत मोहब्बत इहो ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारण सुकून सां, माना कंहिं शइ जी परेशानी न। महिरबानी। ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारण लाइ कहिड़ी शइ जो हुजणु तमामु ज़रूरी आहे? मोहब्बत जो, वाह वाह। रिश्तेदारनि जी मोहब्बत हुजे, प्यार हुजे, उन्हनि सां माण्हू सुठो सलूक रखे, उहे पाण में मोहबतूं हुजनि क़ाइमु, त ज़िंदगी ख़ुशीअ सां गुज़री वेंदी आहे। इन खां अलावा ज़िंदगी नफ़रत में ऐं मोहबत में नथी गुज़रे। सही। महिरबानी। ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारण लाइ कहिड़ी शइ जो हुजणु ज़रूरी आहे? सुकून, परेशानी का बि न हुजे। महांगाईअ जे करे, महांगाई अगरि सही आहे, लिमिट में सही आहे, लिमिट में हले थी, काई बि इंसान खे परेशानी न हूंदी, उन में ई सुकून आहे। सही। माना परेशानी न हुजे, परेशानी न हुजे, उनखे ई सुकून आहे। हीअ परेशानी न आहे, ॿियो छा आहे, महांगाई परेशानी आहे न, इनखे परेशानी चइबी आहे। परेशानी न आहे, टेंशन हुजे। टेंशन छाजे लाइ हुजे असांखे? महांगाई आहे न, परेशानी इन जे करे आहे। सुकून तॾहिं मिलंदो जॾहिं हर शइ पंहिंजी लिमिट हूंदी, इंसान हर शइ करे सघे थो, पोइ सुकून आहे। इनखे सुकून चइबो आहे। महिरबानी। चाचा। वालेकुम सलाम। हा चाचा, तव्हां खां हिकिड़ो सवाल आहे त ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारण लाइ कहिड़ी शइ जो हुजणु तमामु ज़रूरी आहे? हुजणु गुज़ारा त रोज़गार हुजे, इंसान खे ख़ुशहाली हुजे, सचाई हुजे, जे वक़्तु सुठो गुज़री ईंदो इंसान जो, ऐं महांगाई परेशानी इन में इंसान न जी सघंदो। माना ख़ुशगवार रोज़गार हुजे। हा रोज़गार। सही। रोज़गार हूंदो त इंसान हलंदो न थिए। महिरबानी। साईं तव्हां नालो? अली शेर साईं। हा साईं, ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारण लाइ कहिड़ी शइ जो हुजणु तमामु ज़रूरी आहे? मौजूदा जेके हालात आहिनि उन्हनि जी वजह सां जे घर ख़ुशि आहे, जेके हालात आहिनि आमदनी इन चीज़नि जी वजह सां हीअं ॾाढा हालात ट्रप लॻा पिया आहिनि, ऐं सिस्टम ॾाढो आउट लॻो पियो आहे, आमदनी बि घटि आहे, कमकार बि घटि आहिनि। इन जी वजह ग़रीबी ॾिसो था इलाइक़े में आबादी कहिड़ी तरीक़े सां आहे। सही। इन चीज़ ते कुझु एक्शन खयूं वञे त जेके सामान आहिनि इहे चीज़ूं इन ते कुझु गवर्नमेंट करे त उहो बहितर थींदो। वालेकुम अस्सलाम। साईं, तव्हां खां हिकिड़ो सवाल आहे त ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारण लाइ कहिड़ी शइ जो हुजणु ज़रूरी आहे? सभ खां पहिरियां ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारण लाइ माण्हू माहौल ॾिसे, पंहिंजो पाड़े जो ख़्यालु करे, माण्हुनि सां सही तरीक़े सां पेश अचे, माना हाल अहिवाल पुछे, कंहिंखे कहिड़ी मुसीबत आहे या का परेशानी आहे उन जे बारे में उन खां पुछे, ऐं उनजी का हेल्प करे सघे त उनजी हेल्प करे, उन सां दिलि खे सुकून मिलंदसि, ऐं माण्हू ॿिया जेके आहिनि पाड़ेसरी उनखे पसंदि कंदा, माना उन सां सुठे तरीक़े सां सुठे इख़लाक़ सां पेश ईंदा, ऐं उनखे बि केॾी महिल का मजबूरी थींदी त वरी हुनजी बि कमु अची वेंदा। माना अहिड़े तरह सां ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारंदा। हिक ॿिए जी मदद करण सां, या माना अहिड़ी का मुसीबत आहे, बीमारी आहे, उन में हिनखे साथ ॾियणु, माना जेको प्रॉब्लम हुजे हुनजी हेल्प करण सां। महिरबानी। ठीकु आहे। सलाम। साईं, तव्हां नालो? साईं ज़ुबैर अहमद। हा साईं, तव्हां खां हिकिड़ो सवाल आहे त ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारण लाइ कहिड़ी शइ जो हुजणु तमामु ज़रूरी आहे? साईं, ख़ुशगवार ज़िंदगी हर माण्हू गुज़ारे सघे थो, पर उन लाइ इहो आहे त ज़हनी सुकून हुजणु ज़रूरी आहे। तव्हांजी सॼी ज़िंदगी जो दारो मदार ज़हन ते आहे। तव्हांजे खे जेकी शइ बेचैन करे थी उहा तव्हांजूं सोचूं, तव्हांजूं परेशानियूं तव्हांजे ज़हन में जॾहिं अचनि थियूं, पोइ तव्हां खां को बि कमु सही कोन थो थिए, फ़ैसिलो सही कोन थींदो, कंहिं शइ में दिलचस्पी न थींदी। तंहिंजे करे जेके आहे, जेतिरो आहे, थोरो आहे या घणो आहे, उन में शुक्रगुज़ारी सां गॾु ऐं किनात पसंदी सां गॾु पंहिंजी चादर आर पेर डिगड़णु माण्हू सिखे, ऐं उन में का बि परेशानी कोन्हे। पंहिंजी ग़लतियुनि खे ऑन करणु सिखे, पंहिंजूं ग़लतियूं तस्लीम करणु सिखे त बाबा वाक़ई हीअ मुंहिंजी ॻाल्हि कई आहे, हीअ जेकॾहिं हीअं थी। हिकिड़ा माण्हू ड्यूटी कनि था, पोइ थकिजी बि पवनि था, पर उन में जेके मजबूरियूं थियनि थियूं उनखे तस्लीम करणु खपे। बाबा हीअ करणी आहे,
इहा शइ मूंखे ईअं ई हलाइणी आहे, ईअं ई करणी आहे ऐं इन ई शइ ते गुज़ारो करिणो आहे ऐं उनखे ज़हन ते सवार न करे परेशान न थिए। जीअं परेशान थींदो तीअं उनखे थकावट थींदी ऐं उन में जेको न बेचैनी पैदा थींदी, बेज़ारी पैदा थींदी। तंहिंजे करे सभ खां बहितरीनु ॻाल्हि इहा आहे त कंहिं बि कम खे, कंहिं बि मसइले खे टेंशन न खणे, ज़हन ते न खणे, पंहिंजे ज़हन ते सवार न करे, पोइ उहो माण्हू ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारे सघे।